अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छपाईंदड़ कावश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। किस्त चौथी रशीदा हिजाब। रशीदा हिजाब 21 अक्टूबर 1942 ईस्वी में नूर मोहम्मद मुग़ल जे घर शिकारपुर में जन्म वरितो। हिन इब्तिदाई तालीम पंहिंजे शहर मां करण खां पोइ SSC खां वठी MSc बाटनी ऐं पोइ PhD ताईं तालीम सिंध यूनिवर्सिटीअ मां हासिलु कई, जंहिंखां पोइ हिन पोस्ट डॉक्टरेट रेटगर्स यूनिवर्सिटी अमेरिका मां कई। हू पहिरियां ई सिंध यूनिवर्सिटी जामशोरो, पर पोइ 1967 ईस्वी में गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज हैदराबाद में बाटनीअ जी लेक्चरार मुक़ररु थी। 1976 ईस्वी में गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज सखर, 1981 ईस्वी में गवर्नमेंट डॉक्टर IH ज़ुबैरी गर्ल्स कॉलेज हैदराबाद, 1986 ईस्वी में गवर्नमेंट नज़रत कॉलेज हैदराबाद, 1989 ईस्वी में गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज कराची, 1991 ईस्वी में गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज हैदराबाद में प्रिंसिपल रही। 1993 ईस्वी में डायरेक्टर कॉलेज हैदराबाद, 1994 ईस्वी में डायरेक्टर जनरल सिंध टीचर्स ट्रेनिंग एकेडमी हैदराबाद, 1999 ईस्वी में डायरेक्टर कॉलेज हैदराबाद रही ऐं 1999 ईस्वी खां चेयरपर्सन बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन हैदराबाद आहे। हिन लिखण जी शुरूआत ॿारनि लाइ कहाणी फ्रेम चोर खां कई, जेका हफ़्तेवार सिंध मुस्लिम अख़बार नवाब शाह में 1954 ईस्वी में शाया थी ऐं हिन वक़्त ताईं संदसि लॻभॻि 100 खनि कहाणियूं ऐं 12 तहक़ीक़ी मक़ाला मुख़्तलिफ़ अख़बारुनि ऐं रिसालनि में शाया थी चुका आहिनि। हिनखे 1962 ईस्वी में बहितरीन कहाणी लिखण ते महिराणे एवॉर्ड, 1973 ईस्वी में सनी न्यूयॉर्क अमेरिका पारां मेरिट सर्टिफिकेट, 1984 ईस्वी में सोशल सोसाइटी नवाब शाह पारां सुठी कारकर्दगी सर्टिफिकेट, 1984 ईस्वी में हैदराबाद ज़िले इंतज़ामिया पारां हुस्न कारकर्दगी जी सनद, 1986 ईस्वी में ऐवान सक़ाफ़त लाहौर पारां एकेडमिक एवॉर्ड मिली चुका आहिनि। हिन जी कहाणी लॻभॻि 6 वरियनि खां पोइ लिखी आहे। कहाणी मुलाक़ात। रशीदा हिजाब। अॼु वरी ज़ोया जो फ़ोन आयो। गुज़िरियल 1 महीने खां हूअ केतिरा ई दफ़ा फ़ोन करे चुकी हुई। हिकु भेरा अची चई बि वई हुई। हिन जो इसरार हो त मां शीबा सां मिलां। शीबा सां मिली वरिया थी विया हुआ। हिन सां कीअं मिलां, कहिड़े मुंहं सां मिलां, हक़ीक़त उहा हुई जो मुंहिंजी हिमत कोन पई थी। हिकु डिघे अरसे खां न हुन जो हाल अहवालु वरितो हो, न ई कॾहिं हुनखे पाण वटि घुरायो हो। हाणे त हुन जा नक्श निगार बि यादगिरीअ जे कैनवास ते हल्का हल्का उभरनि था। शीबा उहा हस्ती हुई जंहिंखे मां हिकु पल बि पाण खां जुदा करण जो सोची बि न सघंदी हुयसि। उहा मुंहिंजे वजूद जो हिकु हिसो बणियल हुई। सही त यादि न आहे, पर एतिरो ज़रूरु यादि अथमि त हुन सां पहिरीं मुलाक़ात हिकु नंढे शहर में थी हुई। असां ॿई हिकु वॾे घर जे अङण में रांदि कंदे कंदे हिक ॿिए जा हमराज़ ऐं साथी बणिजी विया हुआसीं। हूअ हिकु सिहतमंद ऐं वणंदड़ शिकिल जी छोकिरी हुई, पर हिन जे वजूद जो नाक़ाबिले फरामोश हिसो हुई हिन जी ज़हानत ऐं भरपूर ज़िंदगीअ जी चमक सां रोशन रोशन अखियूं ऐं हिन जे गलनि में पवंदड़ ब ख़ूबसूरत भंवर। हू अञा खिलण लाइ सोची ईंदी हुई त उहे ब कंवल उन्हनि भंवरनि में टिड़ी पवंदा हुआ। अजीब ॻाल्हि उहा हुई त हूअ खिलमुख ऐं ज़हीन छोकिरी हिकु घड़ीअ में वेठे वेठे ओचितो गौतम बुद्ध वांगुरु ख़ामोश थी वेंदी हुई। फ़लसफ़ो ऐं ज्ञान हिनखे कुझु ॿी शख़्सियत बणाए छॾींदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में ई हिन लिखणु शुरू कयो ऐं थोरे ई अरसे में ॿारनि जे अदब में ॾिसंदे ई ॾिसंदे हिकु वॾो नालो बणिजी वई। कॾहिं कॾहिं त हुन जे ॻाल्हाईंदे उहो यकीन ई न ईंदो हो त ठिकरीअ जे टकर खे पेर सां ठोकरूं हणी ठपा ॾींदे ॾींदे उहो अदीबा बणिजी वेंदी। काफ़ी अरसे ताईं उहा मूंखां परे हली वई। हिकु अरसे बाद हिन सां मुलाक़ात थी त हू पहिरीं वारी बेतरतीब शीबा न रही हुई। हिन जी चाल में हरणीअ वारी मस्ती त हाणे बि हुई। अखियुनि जा सितारा बि हीरनि खे हाराए रहिया हुआ।
गलनि जा कंवल भंवर में लिकी न थी सघिया, पर हाणे हिन में जवानीअ जो वकार बि शामिल थी वियो। हिन जा बेहद घाटा वार बेतरतीब न बल्कि ॿिनि थुलनि कारनि नांगनि वांगुरु हिन जे गले में झूली रहिया हुआ। अड़ी शीबा, तूं एॾी वॾी कीअं थी वई आहे? हूअ न सिर्फ़ कद काठ पर मान ऐं मर्तबे में बि इलाही वॾी थी वई हुई। तोसां त मिलंदे बि हाणे सोचणो पवंदो। मां फिकी फिकी खिल सां ॻाल्हाइण लॻसि त हू हमेशह वांगुरु बेतकल्फ़ीअ सां मुंहिंजी ॿांह में ॿांह विझी टहक ॾेई खिली चवण लॻी, अड़ी चरी थी आहीं छा? दुनिया जे लाइ कुझु बि हुजां, तुंहिंजे लाइ त उहा ई नंढपण वारी शीबो आहियां। मां तोखे छा ॿुधायां त तुंहिंजे लाइ सभ खां वधीक ख़ुशगवार लम्हा उहे हूंदा आहिनि जॾहिं मां तोसां गॾु हूंदी आहियां। हू ग़लति न चई रही हुई, पर मूंखे ईअं महसूसु थियणु लॻो त उहा हिकु ग़ैर महसूस अंदाज़ में मूंखे छॾींदी पई वञे। हाणे हुन सां मिलण वक़्तु उहो जोश, जज़्बो ऐं उमंग न महसूसु थींदी हुई। हिन खे ॿियनि जे घेरे में ॾिसी मूं पाण ई पंहिंजा पेर पुठियां कया हुआ। अख़बारुनि, रिसालनि, टीवी ऐं रेडियो ज़रिए हिन जे बारे में मालूम थींदो रहंदो हो। कॾहिं कंहिं तक़रीब में तक़रीर कंदे, कॾहिं कंहिं ॿारनि में इनाम विराईंदे, कॾहिं कंहिं सेमिनार या वर्कशॉप जो इफ़्तिताह या इख़्तिताम कंदे। हिन जा फ़ोटो बि कॾहिं कॾहिं अख़बारुनि में अची वेंदा हुआ। हिकु तवील अरसे बाद हिन जो फ़ोटो हिकु रिसाले में ॾिठुमि त छिरकी पियसि। रिसालो वरी वरी खणी ॾिठुमि, नालो त हिन जो ई हो, पर सूरत एतिरी बदिलियल जो यकीन ॾियारण जी कोशिश जे बावजूदि पाण खे यकीन ॾियारे न सघियसि त ही उहा ई शीबा आहे। उहा हिकु वॾी इदारे जी सरबराह हुई। टेलीफोन नंबर हथु करे हिन खे फ़ोन कयुमि त पहिरियों ई लफ़्ज़ ते हिन रड़ कई, अड़ी अॼु कीअं तोखे यादि आयसि? यादि कोन आई, हाणे तूं यादि उन्हनि खे हूंदीअ जेके तुंहिंजे आसे पासे पको क़िलो ठाहियो बीठा आहिनि। पको न, कचो क़िलो। अड़ी ही त कचीअ मिटीअ जूं कचियूं दीवारूं आहिनि। मुंहिंजो पको क़िलो, मुंहिंजी मज़बूत पनाहगाह त तूं आहीं। हिन कमज़ोर आवाज़ में चयो। शीबो, तूं ठीकु त आहीं? तस्वीर में एॾी कमज़ोर ऐं आवाज़ में एॾी टुटल ऐं विखरियल असांजी शीबो त अहिड़ी न हुई। हिन जवाबु छा ॾिनो मां सम्झी न सघियसि। शायदि हिन जे आस पास काफ़ी माण्हू हुआ या को मसइलो सुलझाए रही हुई। मां तोसां पोइ ॻाल्हाईंदसि। हिन फ़ोन बंदि करे छॾियो। मूंखे पहिरीं चिड़ लॻी ऐं पोइ बेइंतहा ॾुखु थियो। उन ई ॾींहुं ज़ोया जो फ़ोन आयो। मूंखे सुबुह वारी गुफ़्तगू ॿुधाई त हूअ थोरी देरि लाइ चुप थी वई। पोइ चयईं, तूं कॾहिं खां हुन सां न मिली आहीं? जवाबु ॾियण लाइ चप चोरियमि त शर्मिंदगीअ में वरी खोले न सघियसि। यकीननि तो अरसे खां हुनखे न ॾिठो आहे। हू ॾाढी कमज़ोर, ॾाढी दिलशिकस्त आहे। उहा असां सभिनी खां ॾाढो परे हली वई आहे। तो ऐं मूं जहिड़ा दोस्ती ऐं प्यार जा दावेदार हुनखे मुश्किल ऐं मुंझियल वकड़नि में अकेलो छॾे आया आहियूं। तोखे यादि आहे, उहो घिटीअ में नंढड़े ॿार खे रोंदो ॾिसंदी हुई त किताब जे विच में रखियल पंहिंजे ख़र्चीअ वारो रुपयो जो नोट उन ॿार जे हथ में ॾेई ईंदी हुई। ईद ते पाड़े वारे ग़रीब छोकिरी रहीमा नवां कपिड़ा न पाए सघी त पंहिंजो नओं क़ीमती वॻो मोतियुनि जे हार समेत ज़मीन ते उछलाए माउ सां विढ़ण लॻी। छो ठारायो तव्हां ही फ़ैरोज़ी वॻो? तव्हांखे ख़बर आहे त हीउ रंग मूंखे ज़हर लॻंदो आहे। न खपे मूंखे हीउ वॻो। ॾेई छॾियो रहीमा खे त वञी पाए। कावड़ जी कावड़ ऐं रहीमा जी ईद जी ईद। हिन जी उन ख़ामोश हमदर्दीअ खे सभु सम्झंदा हुआ। उन लाइ हिन जी माउ अॻु में ई बंदोबस्तु रखंदी हुई। फ़ैरोज़ी सां गॾु नीरो वॻो बि तयारु थियलु हूंदो हो। पढ़ाईअ में सुठी हुअण करे असांजी सॼी ग्रुप खे स्कॉलरशिप मिलंदी हुई। 27 रुपया महीने जे हिसाब सां साल जा चङा ख़ासा पैसा मिलंदा हुआ। असां ॼाणी वाणी लिकी स्कॉलरशिप वञी वठंदा हुआसीं, जीअं का सोनी मुंडी या को सुठो वॻो वठी सघूं। उहा हर दफ़े वाइदो करे ईद बाज़ार वञण जे टाइम ते गुम थी वेंदी हुई। हिकु दफ़े चोरी पकिड़िजी पियसि। पाड़े वारो बर्फ़ जूं कुल्फियूं विकिणंदड़ रफ़ीक तकिड़ो वञी रहियो हो। ज़ोया वञी हथु पकिड़ियोसि। हीउ छा पियो लिकाए खणी भॼी? वीचारो ॿारड़ो हिसजी वियो। हिकु दड़के ते सची करे छॾियईं, भेण 2 दफ़ा मैट्रिक में फेल थियो आहियां। कुल्फियुनि जे धंधे ते घर पियो हले।
फिज़िक्स ऐं मैथ्स में ट्यूशन जी ज़रूरत अथमि। अधे चयो तूं भले पढ़, ट्यूशन फीस उन ॾिनी आहे। छोकिरे मुठि खोली त 100 जा 4 कड़क नोट खड़खड़ करणु लॻा। असां ॿिन्हिनि हिक ॿिए जो मुंहुं ॾिठो। उहो शर्मिंदा शर्मिंदा हेॾे होॾे ॾिसणु लॻी, ॼणु नेकी न बल्कि चोरी कई हुजांइ। अहिड़ी हसास, एॾी प्यार करणु ऐं प्यार ॾियण वारी शीबा हाणे आफ़ीसरी ऐं मातहती रोब ताब उसूली ऐं ग़ैर उसूली क़ाइदनि क़ानूननि जे ज़ंजीरनि में जकड़ियल ऐं पंहिंजे तबियत जे ख़िलाफ़ु सख़्तु बंदिशुनि ऐं फ़ैसिलनि जे ॼार में जकड़िजी वई आहे। तूं हुन सां ज़रूरु मिल। हुनखे असांजे प्यार जी जेतिरी हाणे ज़रूरत आहे, अॻु में कॾहिं बि न हुई। हिन जो ग़म हिन जी अकेलाई आहे। हेॾी हुजूम में रहंदे बि हू अकेली ऐं दिलि शिकस्त आहे। जेतिरो वक़्तु ज़ोया ॻाल्हाईंदी रही हुई त मुंहिंजे तसवुर में तरो ताज़ा गुलाब जे गुल वांगुरु टिड़ियल टिड़ियल कंवल कटोरनि अखियुनि वारी शीबा फिरंदी रही। हिन जे डिघनि वारनि जा टिड़ियल पखड़ियल घाटा घाटा ककर ॼण मुंहिंजी अखियुनि में लही आया। ॿेल में मुंहिंजा क़दम हिन जे ऑफिस जी तरफ़ वधिया। ऑफिस जे ॿाहिरां गार्ड बंदूक खणी वेठा हुआ। हिन जे कमरे खां पहिरीं हिन जी सेक्रेटरीअ जो कमिरो हो। मुलाक़ात खां पहिरीं उन्हनि खां क्लियरेंस वठणु ज़रूरी हो। मां दिलि ई दिलि में खिलियसि। शीबा जहिड़ी बेज़रर, सुलह ऐं अमन पसंदि, बल्कि कंहिं हद ताईं बुज़दिल शख़्सियत खे हिन दिफ़ाई फ़ौज जी कहिड़ी ज़रूरत पई। मां ॿई चौकियूं लताड़े हुन जे ऑफिस में आयसि। हू पंहिंजे शानदार ऑफिस में हमेशह वांगुरु अंबूअ में घेरियल वेठी हुई। हिकु लम्हे लाइ मुंहिंजी दिलि फ़ख्र सां फूकिजी वई। एॾी इज़त, एॾो शान, एॾो मुक़ाम उन नंढड़ी कमज़ोर छोकिरीअ खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जी नेक दिली ऐं महिनत जे एवज़ मिलियो हो। ऐं ही का ॿी न पर असांजी शीबा हुई। पर ॿेल में जॾहिं हिन जे चहिरे ते नज़र पई त ज़ोया जो रोअणु यादि अची वियो। वक़्त ऐं साल, महिनत ऐं शायदि तफ़कुरात हिन खे हॾियुनि जे मुठि बनाए छॾियो हो। कंवल कटोरनि में ज़हानत जी नमी त अॼु बि झलकी रही हुई, पर जवानीअ जी जोत दम टोड़ींदे नज़र अची रही हुई। चहिरे जा गुलाब अलाही कॾहिं मुरझाइजी विया हुआ, जो हाणे कुमाइजी काराटड़ा थी विया हुआ। घाटनि कारनि ककरनि में खिवण रंग जा अछा चांदीअ जा तार वेड़िजी विया हुआ। मूंखे ॾिसी उहा बेअख्तियार थी उथी। मुर्क हिन जे चहिरे ते पखिड़िजी वई, पर हिन जा सुहिणा गलनि में पवंदड़ भंवर अलाही केॾांहुं गुम थी विया हुआ, जेके ॾिसंदड़ खे पाण में ग़रक़ करे छॾींदा हुआ। उहो पंहिंजा ॿई हथ ऐं ॿाहूं खणी बेअख्तियार मां सां मिलण लाइ अॻिते वधी, पर उन महिल ई टेलीफोन जी घंटी ज़ोर ज़ोर सां वॼणु शुरू थी वई। पासे में लॻल ॻाढ़ो बल्ब बि जल्दी जल्दी ॿरणु लॻो। हू रुकिजी वई। रिसीवर खणी कुझु वक़्तु फ़ोन ते ॻाल्हाईंदी रही। हिन जे चहिरे ते फ़िक्रमंदीअ जा जज़्बात तरी आया। रिसीवर रखी हू तकड़ी तकड़ी ॿाहिरि निकिरणु लॻी। मुंहिंजे इस्तक़बाल या मूंखे भाकर पाए मिलण लाइ हिन जा हथ ऐं ॿाहूं हेठि किरी पिया। माफ़ कजांइ, मां तोसां अॼु बि मिली न सघंदसि। हिकु एमरजेंसी आहे। मूंखे हिन वक़्तु ई हिकु अहम गॾिजाणीअ में शिरकत लाइ वञिणो आहे। वो तकड़ी तकड़ी हली वई ऐं मां दरवाज़े ते बीही सोचींदी रहिजी वियसि। तूं कॾहिं मिलंदीअ? कॾहिं पंहिंजे वजूद जे हिन विछड़ हिसे खे शरफ़ मुलाक़ात बख़्शींदीअ? छा तूं ऐं मां हमेशह जे लाइ जुदा थी विया आहियूं? तुंहिंजे हसास दिलि जो ही नरम गोशो, तुंहिंजा काग़ज़ ऐं कलम, उन्हारे जूं मिटी उॾाईंदड़ गरम मगर ज़िंदगीअ सां भरपूर हवाऊं ऐं सियारे जूं डिघियूं सर्द ऐं पुर इसरार रातियूं, बहार में एल्बेज़िया जी ख़ुशबू सां भरियल हवाउनि जा काफ़िला, सभु मूं वांगुरु हिकु अरसे खां तोसां मिलण लाइ बेक़रार बीठा आहियूं। उहा मुलाक़ात तोसां, तुंहिंजी मुलाक़ात कॾहिं थींदी?